मां अर्ज़ पे कयमि नबी साईं जन्नत जे हूरनि जो हुस्न बयान कयो। साईं फरमायो हिक हिक जन्नत के अल्लाह ने 70 हूरा जन्नत में नसीब फरमाइंदो। और मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो त एडी तवन जी सुआ एडो तवन जो सिंगारा एडो तवन जो सुने जमाला फरमाए कन्नहुम्मल याकूत वल मरजान फबिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा भी नथी निकिरे सुवाल, अञा भी हो रहा था क्यों जेके कुरान जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां जटड़ी वाए तो ॿुधण जो मुंहुं ढाकण दुआ घुरूं घुरूं दुआ अॼुकल्ह न कयो पाण में अबा थकी पिया हो तो दुआ घुरूं 2-3 मिंट वेंदो वञा सॼी राति किथे वेंदो मूंखे तव्हांजी ख़बर आहे। नबी साईं हूरनि जो हुस्न बयान कयो। साईं फरमायो वॾियूं सुहिणियूं हूंदियूं हूरा। साईं फरमायो हिकिड़ी हूर दुनिया जे आसमान हूंदी बाहे त दुनिया वारा माण्हू उन हूर जो हुस्न ॾिसी बेहोश थी किरी पवनि। साईं हूरनि जो हुस्न बयान कंदे फरमायो त हिकिड़ी हूर दुनिया वारे आसमान को ॾोॾो ज़ाहिर करे त सिज जी रोशनी गुम थी वञे। मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो त हूरनि खे अल्लाह एॾी सूंह एॾो सुन एॾो जमाल नसीब फरमायो जो मोमिन मुसलमाननि जो बिस्तनि जो हूरनि जे मुंहं में हूरनि जे गिटनि में मुंहुं ईअं ज़ाहिर थींदो जियां आईने में मुंहुं ज़ाहिर थींदो आहे। जॾहिं नबी साईं इहा तारीफ़ इहा वाखाण हूरनि जी कई त कुरारियूं वेचारियूं भॼियूं आहियूं। नबी साईं खे फरमायो सोना साईं तव्हां हेॾो हूरनि जो हुस्न ॿुधायो आहे जॾहिं हिननि खे एॾियूं सुहिणियूं हूरा मिलियूं पोइ त हे असांखे लेखींदा ई न, पोइ त असां सां ॻाल्हाईंदा ई न, पोइ त असां सां कचहरियूं न कंदा हुआ, पोइ असां काॾे वेंदासीं। नबी साईं फरमायो तव्हां मायूं पाण में 5 कम पैदा कयो अल्लाह ताला तव्हां औरतुनि खे एॾो हुस्न नसीब फरमाईंदो जो हूरा बि तव्हांजे हुस्न खे ॾिसी शर्मिसार थींदियूं। साईं फरमायो नंबर पहिरें ते पाण में तौहीद पैदा कयो, नंबर 2 ते पाण में नमाज़ पैदा कयो, नंबर 3 ते पाण में कुरान जी तिलावत पैदा कयो, नंबर 4 ते पाण में पर्दो ऐं हया पैदा कयो, नंबर 5 ते नबी साईं फरमायो तव्हां मुड़ुसनि जो अदब एहतराम पाण में पैदा कयो। साईं फरमायो जिन औरतुनि पाण में ये 5 कम पैदा किया अल्लाह क़यामत जे ॾियारे एॾो सुन एॾी जमाल एॾी सूंह हाँ नसीब फरमाईंदो उन औरतुनि खे जेके पाण में ये 5 कम पैदा थियूं कनि जो क़यामत जे ॾियारे इन्हनि खे अल्लाह एॾो सुन नसीब फरमाईंदो जो हूरा बि उन्हनि जो सुन ॾिसी शर्मिसार थींदियूं। तंहिंजे करे मां सभिनी अमड़नि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश करणा अमड़ियूं ॿियो नथा कयो त घटि में घटि इहे कम पाण में पैदा कयो। नमाज़ जी पाबंदी, कुरान शरीफ जी तिलावत, रोज़नि जो एहतमाम, पाण में पर्दो हया, पाण में मुड़ुसनि जो अदब एहतराम पैदा कयो। अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी तव्हांजा बेड़ा पार न आखिरत में भी अल्लाह ताला तव्हांखे हूरनि खां वधीक हुस्न नसीब फरमाए।
हमेशा जे लाइ सोन जे बंगलनि जो वारिस मालिक बणाईंदो। ज़वाता अफ़नान फ़बिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां हेॾे निहारियो बस हाणे मां तव्हांजी जल्दी पचर छॾियां थो। साईं यको वेठा आहिनि वीचारा बि सुकी आहिनि। अल्लाह ईमानी जज़्बे सां जो सुभान अल्लाह। हिकिड़ो वरी मूंखे चए पियो चए साईं मूंखे घरवारी निमाज़ पढ़णी नथी ॾे। मां जो छो? चए साईं चवे थी त तूं हूरनि जे शौक़ में थो निमाज़ पढ़े। ॿीहर मुसल ते ॾिठो मां त जॻह टुकर करे छॾींदी मां हिन खे बि वॾा भव आहिनि। चए साईं चवे थी पोइ बि जहन्नम में पाण ॿई अकेला त हूंदासीं। हिकिड़े वरी मौलवी साहब ॾे मां इहे चिठी मोकिली। चई साईं मौलवी साहब तूं चवे थो 70 हूरा हिननि खे मिलंदियूं। पोइ जे 70 हिननि खे मिलंदियूं त हे त असांजे वेझो ई न अची सघंदा। 70 हुननि ते असांजे मुर्तनि ते कब्ज़ो चाढ़ींदियूं। न हिकु न ॿ न टे न चारि पूरियूं 70 जो हिननि खे मिलनि ऐं हिननि खे वकोड़े वञनि। पोइ हे त हिननि खां निकिरी न सघंदा। पोइ असां काॾे वेंदासीं? क़ुरान मजीद हिन मसइले खे बि छंडे छॾियो। लम यतमिसुन इंसुन क़ब्लहुम वला जान फबिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मां हिन खे भव आहिनि वॾा। हिकिड़ी वरी मूंखे चए भई चए साईं 70 जो हिननि खे चवे थो मिलंदियूं पोइ त वॾो झेड़ो थींदो। हिते वीचारी दुनिया वारी हिकिड़ी या 2 या 3 या 4 ऐं होॾो 70 पोइ त सफ़ा असां त परेशान थी वेंदासीं। नबी साईं फरमायो परेशान न थियो। मुझे आका साईं मुझे रबर साईं फरमायो ये जन्नत वारियूं हूरा रीसा न कंदियूं तव्हां सां। तव्हांजे मुड़ुस ते कब्ज़ो न चाढ़ींदियूं। नबी साईं फरमायो जीअं हूरा तव्हांजे मुड़ुस जूं नौकराणियूं आहिनि ईअं तव्हांजूं बि नौकराणियूं रहंदियूं। जीअं तव्हांजो मुड़ुस तख़्ते ते वेठो हूंदो टुल विहाणनि खे टेकरियूं हूरा हुनजी ख़िदमत कंदियूं। ईअं ई तव्हां बि दुनिया वारियूं घर वारियूं दुनिया वारियूं मायूं मुड़ुसनि सां गॾु तख़्तनि ते वेठियूं हूंदियूं। तव्हां बि टुल विहाणनि खे टेकानियूं। तव्हां बि हूरनि जे ख़िदमत में जन्नत वारी ज़िंदगी पियूं गुज़ारींदियूं रहंदियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइयो कोई जन्नत में झेड़ो न आहे। कोई जन्नत में फसाद न आहे। काई जन्नत में बीमारी न आहे। काई जन्नत में परेशानी न आहे। काई जन्नत में कमज़ोरी न आहे। हिक मर्द के अल्लाह 100 मर्द की ताकत नसीब फरमाईंदो। का भी जन्नत में पलीताई न आहे। बख़ुलनि जा वार न हूंदा। ज़ेरनाफ़ जा वार न हूंदा।
पेशाब पाखानो के कान आईंदो भले पियो खाए भले पियो शरबत पिए भले पियो माखियूं खाए बाकी भले पियो फल फ्रूट खाए पर नबी ने फरमायो पेशाब पाखानो नहीं दो साहब ने फरमायो सही दो माल खाए बो तो काडे वेंदो नबी सही ने फरमायो मुश्क अंबर जे हाँ खुशबू खुशबूदार घुराईंदी सॼो माल हज़म थींदो जन्नतनि जो सही ने फरमायो टेपड़ा टेपड़ा पानी जा पघर जा जिस्म मुंह निकिरींदा खुशबूदार हाँ हाँ बिना देर जे फल फ्रूट सब हज़म थींदा खीर हज़म थींदा फीहिमा अय्नान तजरियान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। इहो तो जन्नत वारो माहौल न का तकलीफ न का बीमारी न का परेशानी न को गम न का गणती न की झेड़ो न की लड़ाई न की फसाद कुछ ही न छड़ी आराम ही आराम फरहत ही फरहत सुकून ही सुकून मज़ो ही मज़ो। तेजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो कयां तैयारी कयो जन्नत जी। ओ मर्द ओ अमड़ियूं भेनरियूं मां सभिनी खे गुज़ारिश करण आयो जन्नत जी तैयारी इहा जो मेहरबानी करे पाण में नमाज जी पाबंदी पैदा कयो जन्नत जी तैयारी इहा जो मेहरबानी करे रोज़नि जो इत्माम कयो जन्नत जी तैयारी आया जो मेहरबानी करे कुरान शरीफ जी तिलावत जो इत्माम कयो ऐं कुरान मजीद जो चयो मञींदा रहो जिन शयुनि खां कुरान मजीद मनो कई आहे रुकजी वञो जिन शयुनि जो कुरान मजीद हुकुम ॾिनो आहे लबे करे रखंदे रखंदा वञो समिअना वअताना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वॾे आवाज़ सां मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तों अल्लाह जो वास्तो तो मेहरबानी करे जन्नत जी तैयारी कयो असल ज़िंदगी असांजी ओॾों वारी आहे ओॾों जे लाइ महिनत कयो इहा दुनिया